हाँ नाज़रीन, जीअं त वॾेरो वात पटियो रोड ते एहतजाज करे रहियो आहे ऐं पंहिंजे हारी नारियुनि सां गॾु रोड ते वेठो आहे। उनखां पुछूं त छा थियो आहे, छा मसइलो आहे जो सभु हारी नारी गॾु करे ऐं रोड ते अॼु एहतजाज करे रहियो आहे। हली चो त नाज़रीन पुछूं वॾेरे वात पटे खां। वॾेरा वात पटिया, ॾे ख़बर छा जो एहतजाज पिया कयो? साईं चुप कयो बाबा, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी ही जेको एहतजाज करे रहिया आहियूं इहो असां माशूक शहर जे खिलाफ़ करे रहिया आहियूं, जेको ही भत में अवाम के गारूं ॾिनूं अथसि। अंग्रेज़ी में न नंढी छॾी अथसि न वॾी छॾी अथसि। असां माशूक शहर खां ऐं मोज़िज़ माण्हुनि खां इहो मुतालबो कयूं था त असांखे महिरबानी करे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं माशूक शहर असां खां माफ़ी वठे। जीअं त नाज़रीन तव्हां ॾिठो ही वॾेरे वात पटे जो मौक़िफ़ हुयो त माशूक शहर असांखे कलाम में गारियूं ॾिनियूं आहिनि मोज़िज़ शख़्सनि खे ऐं वॾेरो जो एहतजाज वधंदो या इते ख़त्म थींदो। साईं एहतजाज असां वधाईंदासीं, उहा पंहिंजी जाइ ते आहे, पर अगर कंहिंखे नाराज़गी थिए या को कावड़ करे त महिरबानी करे असांखे इन अंग्रेज़ी कलाम जी माना ॿुधाए त पोइ असां राज़ी थी वेंदासीं। या माशूक शहर असांखे इन जी माना कढी ॿुधाए, या त जंहिंजी दिल आज़ारी थिए त असांखे महिरबानी करे ॿुधाए त माशूक शहर इहो अंग्रेज़ी कलाम में छा चयो अथसि। हाणे त असां अहिड़ा कलाम असां पंहिंजे घर में बि कंहिंखे नथा ॿुधाए सघूं। असां माउ भेणुनि खां वटि जेको मोबाइलूं आहिनि छा उहे सभु भञी छॾनि इन कलामनि जे करे। महिरबानी करे असां खां माशूक शहर माफ़ी।